असां शदादकोट जी सब्ज़ी मंडी में मौजूद आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे हिन हथ खां त हीउ जेको आहे पाणी बीठो आहे ऐं परे पासे ॾों पाणी बीठो आहे। चो तरफ़ जेको आहे त गंदगी फैलियल आहे त हिते को बि वापारी या को बि ख़रीदार अचे थो त उहो हितां ई वापसि थी थो वञे गंदगी हुजण करे। इन जे लाइ असांखे वॾी तकलीफ़ आहे। जेके वाशरूम मथे दुकान ते ठहियल आहिनि सभिनि खे ताला लॻा पिया आहिनि ऐं मस्जिद में वज़ू जे लाइ बि जेको आहे सो असां परेशान आहियूं, उनजो निकाल कोन्हे को। असांखे वॾी जेका आहे तमामु तकलीफ़ आहे। हे तव्हां ॾिठो आहे त केतिरो पाणी मंडी में जेको आहे सो बीठो आहे। छो इहा असांखे वॾी तकलीफ़ आहे। जेको चेयरमैन आहे उहो तमामु नाअहल माण्हू आहे। उनखे एतिरो बि नथो सुझे त मां घटि में घटि ऑफिस मां पंहिंजी लही अची पंहिंजो ॾिसां त सब्ज़ी मंडी में छा थो थिए। एॾा हिते गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। सफ़ा बिल्कुलु सफ़ाई कोन्हे। असांजो सेवरेज सिस्टम बिल्कुलु फेल थी चुको आहे। ऐं असां जॾहिं बि बरसाति थिए थी त माल खपायूं था, हेॾो हेॾो मंडी में पाणी बीठो आहे, गंदगी में बीठा आहियूं, माल खपायूं था। इन वजह सां हिते असां वटि मलेरिया, डायरिया, वॾो मच्छर पैदा थी पियो आहे ऐं एॾा गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। असांखे को सम्झ में ॻाल्हि नथी अचे। का सफ़ाई कोन्हे, कुझु बि कोन्हे। असां MP नादिर ख़ान मक्सी साहिब खे बि चयोसीं, मैडम फरियाल टालपुर खे बि चयोसीं, बाबा महिरबानी करे असां सब्ज़ी मंडी जो ख़्यालु कयो वञे, पर असांजो को बि तदारुक हिन महिल ताईं नथो थिए। शदादकोट शहर जो को राणो राणी कोन्हे। हिते हुकूमत नाले का शइ कान्हे। हिते तबाही तबाही आहे। हिते मच्छर ई मच्छर आहिनि। हिते डायरिया, उल्टियूं, दस्त, हिते माण्हू मरनि पिया। शहर शदादकोट जी सूरत हाल असां तव्हांजे आॾो आहे ऐं हिन टाइम शहर जे अंदरि सफ़ाई जे हवाले सां का बि शइ असांखे नज़र नथी अचे। शहर जे हर चौक ऐं चौराहे ते, हर शाहराह ते, हर रस्ते ते वॾा वॾा गंद जा ढेर पिया आहिनि ऐं उन मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं ज़ाहिर थियनि थियूं पियूं। ॿारनि खे बीमारियूं लॻनि थियूं पियूं, माण्हुनि खे बीमारियूं वॾनि खे लॻनि थियूं पियूं। असां शहरी माण्हू इंतिहाई सख़्तु परेशान आहियूं त आख़िर हिन शहर जो वली वारिस केरु आहे। ही शहर निधण को थी चुको आहे। शहर जी सिहत ऐं सफ़ाई जे हवाले सां केरु उपाउ वठंदो, केरु अॻिते ईंदो। बहरहाल हिन टाइम शहर शदादकोट सॼो खंड राति जो ॾेख ॾिए थो पियो ऐं सिहत ऐं सफ़ाई जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी तब्दीली कान्हे का। शहरी इन मामले में सख़्तु परेशान आहिनि। असां जेको ॿुधो आहे, जेके किरोड़ रुपया अचनि था पिया या महान ऑज़िटी शेयर अचे थो पियो, इहे अंदरि बंदि कमरनि में इन जी तक़सीम थिए थी पई। बंदि कमरनि में इन जी बंदर बांट थिए थी पई। सफ़ाई जे हवाले सां, शहर जे ड्रेनेज जे हवाले सां, रोडनि ऐं रस्तनि जे हवाले सां, घिटियुनि ऐं पहाड़नि जे हवाले सां असां इन बजट जो अमली तौर ख़र्च करणु असां नथा ॾिसूं पिया। शहर जी सफ़ाई जे हवाले सां त तव्हां पाण ॾिसो था पिया, हर घिटी, हर रोड गंदगी जो ढेर लॻो पियो आहे। असांजा चेयरमैन साहिबान, जेके काउंसलर साहिबान हुया, उहे इलेक्शन जे अंदरि त वॾा वाइदा वचन करे विया हुया त असां चूंडण खां बाद में शहर खे बिल्कुलु पेरस बणाए छॾींदासीं, शहर जी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कंदासीं। पाणी जे हिसाब सां वाटर सप्लाई जो पाणी जेको उहो बि घरनि में अचे थो, गंदो पाणी अचे थो पियो। मस्जिदुनि में जेको पाणी अचे थो वाटर सप्लाई जो, उहो लीकेज आहे। नालियुनि मां पाइप किरास थियनि था पिया, उहो पाणी वज़ू जोॻो बि कोन्हे को। इबादत जेका थिए थी निमाज़ जी बि, उहा इबादत बि सही कोन थी थिए पाणी नापाक हुजण जे करे। ॿियो इहो आहे त शहर जे अंदरि तव्हां घिटियुनि में ॾिसंदो त हर घिटी गंदगी जो ढेर लॻी पियो आहे। जॾहिं बि म्यूनसिपालिटी में वञूं था पिया, कंहिं दोस्त खे चऊं था पिया सफ़ाई सुथराई जे हवाले सां, लिखनि बि अथा, नालो बि लिखंदा, अचनि था, पर कोई अचण जे लाइ तयारु कोन्हे को। वाइट कलर माण्हू जेके भर्ती कया विया आहिनि, उहे सफ़ाई करण लाइ तयारु कोन्हनि को। हर पहिरीं तारीख़ ते माण्हू गाॾियुनि ते अची करे पघारूं त वठी वञनि था पिया, पर शहर जी सफ़ाई सुथराई जे लाइ को बि इंतज़ाम कोन्हे को। किरोड़ रुपया जीअं जितां चेक निकिरे थी पई, चेक सां गॾोगॾु हिकिड़ी इंडेक्स बि हिननि रचे थी पई, उतां ई डिवाइड थी वञे त हर कंहिंजो हिसो उतां ई तक़सीम कयो वञे थो पियो त फिलाणे खे हेतिरो ॾियणो आहे। उहो तक़सीम थी करे इन्हनि जे पेटनि में हलियो वञे थो पियो। शहर जे लाइ उहो रुपयो बि ख़र्चु कोन थो थिए। शहर में गंदगी जा ढेर आहिनि। खोड़ पाणी जो मसइलो आहे। पाणी शहर में नथो मिले। रोडनि ते पाणी बीठो आहे, नालियूं बंदि आहिनि, को निकाल जो सिस्टम न आहे।
शहरी परेशान लॻा पिया आहिनि। छो हुते एॾो पाणी आहे रोडनि ते, घरनि में मच्छर बीमारी, हिते तव्हां ॾिसो वॾी हालत लॻी पई आहे, रोड रस्ता नाली कुझु बि न आहे। मां चवनि था त वाज फलाणो आयो आहे, सभु हिते करप्ट आहिनि, कोई बि सही न आहे। सफ़ाई सही किथे, शहदादकोट ॿुॾो पियो आहे सॼी उमिरि, हर हंध ते गटर खुलिया पिया आहिनि, दर खुलिया पिया आहिनि, गंद जा ढेर पिया आहिनि। असां वटि ख़ासि करे इलाहाबाद त तबाही जो किनारो आहे, केरु ॾिसण वारो न आहे, पुछण वारो न आहे, जिते ॾिसे गंदगी गंदा। मुंहिंजो ॿुधण वारो किरोड़े रुपयनि जे लाइ ॿुधण में अचे थो त इहे नाले में बसि चवनि था त सभु कुझु ठीकु थी वियो, ॾिसी विया सभु कुझु ठीकु थी वियो। बाबा इहो थियो रुपए जो कमु बि न आहे। शहर में तक़रीबन असां ॾिसूं था त गंदगी लॻी पई आहे। अॻे कुझु टाइम सफ़ाई हुई, पर वरी हाणे ॿीहर जेको आहे न गंदगी जो जेको आहे रुझान वधी वियो आहे। असां इन जे करे ऐं हितां जे चेयरमैननि खे, ॿियनि सभिनि खे, आला अमलदारनि खे, सभिनि खे असां इहा गुज़ारिश कयूं त ख़ुदारा शहदादकोट में जेको आहे सो गंदगी ख़तमु कयो। गंदगी ख़तमु थींदी त बीमारियूं ख़तमु थींदियूं, डेंगू वायरस जहिड़ियूं ॿियूं जेको आहे सो बीमारियूं न थींदियूं। उनजे करे गंदगी जेको आहे न शहदादकोट लाइ वॾी बीमारी आहे। उनजे करे सफ़ाई निस्ब ईमान आहे। कोशिशि कयो जेको आहे सो शहदादकोट खे साफ़ु रखो। शहर जे बारे में असांजो इहो चवणो आहे त असांजो शहर जेको सो तमामु घणो गंदो थी वियो आहे, गंदगी जा ढेर थी विया आहिनि। पाणी जेको आहे गंदगी नालियुनि जो पाणी उहो शहर ते रोडनि ते बीहजी वियो आहे। मथां असांजो ईद आहे, वरी अञा गंदगी वधी वेंदी। जेको असांजो म्युनिसिपल जो चेयरमैन आहे, चूंडियल चेयरमैन आहे, उहो हिकिड़ो नाअहल माण्हू आहे। उनखे शहर जी सफ़ाई सुथराई गंदगी जी का बि परवाह कोन्हे, पंहिंजी करप्शन में लॻो पियो आहे। सफ़ाई जे हवाले सां ईअं चवंदासीं त असां को शहदादकोट में नथा रहूं, असां मोहन जे दड़े में था रहूं। मोहन जे दड़े में बि मां सम्झां थो जेके सियाह अचनि था घुमण, उन जे लाइ सफ़ाई सुथराई कई वञे थी, पर हिते शहदादकोट में उहा सफ़ाई नज़र नथी अचे। हीउ शहीद बेनज़ीर भुट्टो जो हल्को आहे, जिते बेनज़ीर भुट्टो कामयाबु थी, ॿ दफ़ा हिन मुल्क जी वज़ीर आज़म थी आहे। उन हल्के जी हालत इहा लॻी पई आहे जे खंडरात लॻो पियो आहे। सॼे शहर जा मौला, अलाहाबाद मौला, ज़ुएबाबाद मौला, सैफला कॉलोनी समेत तव्हां मॉलनि में तव्हां वेंदो, तव्हांखे जेको आहे रोडनि रस्तनि घिटियुनि में पाणी नज़र ईंदो। गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। गंदगी जे करे जेको आहे शहर में बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि, वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। कारो कामण, पेट जी बीमारियूं, मलेरिया, जेके इस्पतालूं आहिनि असांजूं भरिया पिया आहिनि। हिते सफ़ाई जे नाले ते का शइ आहे न। जेके किरोड़े रुपया म्युनिसिपालिटी जी जेका बजट अचे थी उहा किथे ख़र्च थी थिए, असांखे आवाम खे उहो ॿुधायो वञे त असां किथे ख़र्च था कयूं। शहदादकोट जे रहवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त म्युनिसिपल कमेटी शहदादकोट में हर महीने 2 करोड़ खां वधीक बजट अचे थी, जेका चेयरमैन म्युनिसिपल कमेटी शहदादकोट ऐं उन जा कुझु सियासी रहनुमा उहे पाण हड़प करे वञनि था। शहर में का बि सफ़ाई सुथराई न आहे। चोतरफ़ शहर में हर मेन रोड खां वठी हर महले जी घिटी ताणी गंद जा ढेर लॻा पिया आहिनि। रोडनि रस्तनि ते पाणी आहे, गटरनि जा ढक खुलिया पिया आहिनि, का बि सफ़ाई सुथराई कोन्हे। हिननि जो इहो मुतालबो आहे त फौरी तौर ते शहर जी सफ़ाई कराई वञे ऐं जेके किरोड़े रुपया हर महीने म्युनिसिपल कमेटी खे ॾिना था वञनि, उन्हनि जी इंक्वायरी कराई वञे नेब खां त उहे पैसा केरु थो खाए, काॾे था वञनि। कैमरामैन लियाकत मक्सी सां गॾु कामरेड अमीर मंगणार, सिंध टीवी न्यूज़, शहदादकोट।